सभिनी ॿुधंदड़नि खे प्रिया नंदवानी जो प्यार भरियो नमस्कार। सिंधी कार्यक्रम में अवां सभिनि जो स्वागत आहे। साथियों, अॼु महीने जो चौथों आर्तवार आहे ऐं चौथों आर्तवार मुक़रर हूंदो आहे बुज़ुर्गनि जे लाइ कार्यक्रम लाइ। अॼु जे बुज़ुर्गनि जे लाइ कार्यक्रम में अवां ॿुधंदा ॻाल्हि ॿोल अचो त सावधान रहूं कंप्यूटर इस्तेमाल करण खां ऐं AI खां। तंहिंखां सवाइ ॿुधंदा भॼन। साथियों, सुभाणे 29 जुलाई आहे ऐं 29 जुलाई जे ॾींहुं नामियारी सिंधी गायिका राणी आत्माराम गिदवानीअ जो जन्म ॾींहुं आहे। राणी गिदवानीअ जो जन्म 29 जुलाई 1943 में हैदराबाद सिंध में थियो हो ऐं विरांगे खां पोइ भारत में लॾे आया। राणी गिदवानी ऑल इंडिया रेडियो में अनाउंसर जे पद ते हुआ ऐं भारत जी सभिनी भाषाउनि में गॾोगॾु सिंधीअ में बि गीत ॻाथा। उन्हनि जा घणई गीत आकाशवाणी जी लाइब्रेरी में मौजूद आहिनि ऐं उन ई लाइब्रेरी मां अॼु असां बि ॿुधंदासीं राणी गिदवानीअ जे आवाज़ में ॻाथल ही भॼन। जले मुके तारींदा विच सीर मां पार उकारींदा। बाह जले मुके तारींदा विच सीर मां पार उकारींदा। साथियों, हींअर अवां राणी गिदवानीअ जे आवाज़ में ॻाथल भॼन ॿुधी रहिया हुआ। सिंध जी सुरहाण ऐं हिंद जी नवाण, सिंधियुनि जी शान। ॿुधंदा रहो आकाशवाणी तां सिंधी प्रोग्राम। जी हाँ श्रोताओं, हमारे केंद्र से सिंधी कार्यक्रम आप सुनते हैं मंगलवार, गुरुवार और रविवार। पंहिंजे माज़ीअ सां गॾु हिन वक़्त खे बि सराहींदासीं। पंहिंजी पहचान मूजिबि कण मां मण ठाहींदासीं। सभिनी सिंधियुनि जे दिल जी आवाज़ ॿुधाईंदासीं। ॿुधंदा रहो पंहिंजो सिंधी प्रोग्राम। सुनना न भूलिए मंगलवार, गुरुवार और रविवार जी सिंधी प्रोग्राम।
सचपच साथियों, आर्तवार जो ॾींहुं आहे, आराम करण जो ॾींहुं आहे ऐं बुज़ुर्गनि जे लाइ त इहो तमामु सुठो ॾींहुं हूंदो आहे। छो त हिन ॾींहं ते हू पंहिंजो भॼन कीर्तन कंदा आहिनि, सत्संग कंदा आहिनि ऐं सत्संग पंहिंजे नंढे ॿारनि खे छुटियूं हूंदियूं आहिनि त ॿुधाईंदा कंदा बि आहिनि। ऐं सचपच असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि खां घणेई कुझु सिखण लाइ बि मिलंदो आहे ऐं बुज़ुर्ग असांजे घर परिवार लाइ संस्कार ॾियण लाइ तमामु ज़रूरी हूंदा आहिनि। पर साथियों, असां ही बि सम्झूं था कि बुज़ुर्गनि खे बि घणेई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे ज़ौर में 50+ वारे माण्हुनि खे सिखण तमामु ज़रूरी आहिनि। उहे ॻाल्हियूं आहिनि कंप्यूटर जूं। हा, कंप्यूटर बिना असां अॼु रही नथा सघूं। टेक्नोलॉजी, सोशल मीडिया असांजे जीवन लाइ तमामु ज़रूरी थी रहियो आहे। हिन जा तमामु फ़ाइदा हूंदे बि कुझु सावधानियूं असांखे रखणियूं हूंदियूं आहिनि। 45-50 खां पोइ जॾहिं असां हिन दौर में हली रहिया आहियूं त असांखे ही ॻाल्हियूं नयूं लॻनि थियूं ऐं थोड़ियूं अटपटियूं बि लॻंदियूं आहिनि ऐं ही असांखे सिखणियूं आहिनि कि असां AI ऐं कंप्यूटर टेक्नोलॉजी में कहिड़ी सावधानियूं रखूं। हलाइण ज़रूरी आहे पर सावधानी बि ज़रूरी आहे। ऐं अचो त हाणे ॿुधूं ॻाल्हि ॿोल। अचो त सावधान रहूं कंप्यूटर इस्तेमाल करण खां ऐं AI खां। हिन ई विषय ते चर्चा करण लाइ अॼु असांजे स्टूडियो में मौजूद आहे जानवी चंदानी, जेके की हिकु नामियारी स्कूल में कंप्यूटर डिपार्टमेंट में HOD आहिनि। जानवी जी, तव्हांजो असांजे स्टूडियो में स्वागत आहे। महिरबानी। जानवी जी, मां शुरूआत में ही चयो कि बुज़ुर्गनि जे लाइ ही कार्यक्रम आहे ऐं बुज़ुर्ग असांखे तमामु घणियूं शयूं सेखारींदा बि आहिनि ऐं असांजे जीवन जी ढाल हूंदा आहिनि। बुज़ुर्गनि खे अॼु मोबाइल हलाइण जो शौक़ बि आहे ऐं उन जा तमामु घणा फ़ाइदा बि आहिनि, सोशल मीडिया जो, टेक्नोलॉजी जो। पर तंहिं हूंदे बि उन्हनि खे सावधानियूं रखणियूं आहिनि। त सभिनि खां पहिरीं असां तव्हां खां इहो ई ॼाणणु चाहींदासीं कि कहिड़ा कहिड़ा फ्रॉड थी सघनि था हिन उम्र जे माण्हुनि सां। ॾिसो, टेक्नोलॉजी जे जीवन में असां रहूं था, दौर में रहूं था। सुबुह जो उथण शर्त राति ताईं वेठा त टेक्नोलॉजी जे विच में आहियूं। इन खे अवॉइड नथा करे सघूं। जीअं तव्हां चयो कि बुजुर्गनि लाइ त उन्हनि लाइ बि टेक्नोलॉजी तमामु घणी ज़रूरी आहे। छो त बुजुर्ग आहिनि, हर वक़्तु ॿाहिरि नथा वञी सघनि। जीअं पहिरियों बैंकुनि में वञी कमु करे ईंदा हुया, पोस्ट ऑफिसुनि में, सरकारी विभागनि में, हाणे नथा वञी सघनि त उन्हनि खे सभु कुझु करणो मोबाइल सां आहे। मोबाइल यूज़ करणु उन्हनि खे सेखारण जी जिम्मेदारी हाणे असांजी जनरेशन जी आहे। असांजा जेका ॿार आहिनि, छो त असां हुननि खां सिखियो आहे, हाणे असांखे हुननि खे सेखारणो आहे। ॾाढियूं सावधानियूं बरतणियूं आहिनि, छो त ॾाढा ई फ्रॉड्स थी सघनि था। तव्हां ॿुधो हूंदो हिकिड़ो OTP नाले जी शइ, हिकिड़ो नंढो सो पासवर्ड मोकिले तव्हांजा बैंक अकाउंट खाली था करे छॾनि। घणेई शयूं अहिड़ियूं आहिनि त असांखे हुननि खे सावधान करणो आहे कि हर शइ जेका तव्हां मोबाइल में ॾिसो था उनखे सम्झनि, पंहिंजे विवेक जो इस्तेमालु कनि, पंहिंजे ज्ञान जो इस्तेमालु कनि ऐं उनखे सम्झी करे पोइ ई उनजो यूज़। त बुज़ुर्गनि खे सम्झी करे त करणो ई आहे। पर अॼु असां हिते ॻाल्हायूं पिया हिन बारे में त बुज़ुर्गनि खे असांखे इहो ॿुधाइणो आहे कि फ्रॉड कंहिं कंहिं नमूने थींदा आहिनि। हिकु त थी वियो वन टाइम पासवर्ड, जेको कि असांखे कंहिंसां बि शेयर न करणो आहे। उनजे अलावा बि असांखे ॿिया कहिड़ा कहिड़ा फ्रॉड थियण जा अंदेशा आहिनि? घणेई दफ़ा पाण वटि हिकिड़ो मैसेज थो अचे कि तव्हांजो लोन अप्रूव थी वियो आहे, है न। उहो पढ़ी करे असां ॾाढो एक्साइटमेंट में अची था वञूं, भई असां त लोन कंहिंखे अलाए चयो न। पैसे जो लोभ हर कंहिंखे आहे, ज़रूरत बि हर कंहिंखे आहे। हिकदमि ॾिसे थो माण्हू कि मोबाइल में मुंहिंजो लोन अप्रूव थियो, हिन लिंक ते क्लिक कयो, झटि खणी असां क्लिक था करे छॾियूं। क्लिक कंदे ई पोइ असांखे ख़बर थी पए कि असांजो त सॼो कुझु ख़तम थी चुको, है न। अहिड़े लिंकनि ते, अहिड़े मैसेजनि ते विश्वास न करणो। सभिनी खां वॾी ॻाल्हि, लिंक त कोई बि, जेको बि लिंक असांखे मैसेज ते थो अचे या व्हाट्सएप ते या इंस्टाग्राम ते थो अचे, उन्हनि खे क्लिक करणो ई न। जेके ऑथेंटिक लिंक्स आहिनि, जेके सही लिंक्स आहिनि, उहे हमेशा ईमेल ते ई ईंदा आहिनि। त अगरि कोई लिंक असांखे क्लिक करणो आहे त उहो किथे कंदासीं? ईमेल ते वञी करे। अच्छा, है न। व्हाट्सएप ते, मैसेज ते, इन ते कोई लिंक न करणो आहे। OTP अगरि तव्हां वटि कंहिं कंपनी जो अचे थो, असां घणेई वक़्तु बैंकिंग कंदा आहियूं, उन टाइम असां वटि मैसेज ईंदो आहे कि तव्हां वटि हिकिड़ो OTP ईंदो, त उनखे असांखे फॉरवर्ड करणो आहे। उहो ज़रूरी बि थींदो आहे, बिना OTP बैंक बि असांखे कमु न कंदी आहे। पर 5 मिंट जो पॉज़ खणी तव्हांखे बैंक में फोन करे ज़रूर पुछणो कि मां ही ट्रांजेक्शन करे रहियो आहियां। अच्छा, मूं वटि हिकिड़ो मैसेज आयो आहे OTP जो, त छा इहो मैसेज बैंक खां चैनलाइज़ थियो आहे? उतां इन्फॉर्मेशन खणी करे पोइ ई तव्हां OTP बि अॻियां फॉरवर्ड कंदा।
इन में घणो टाइम न लॻंदो आहे, OTP थींदो आहे 1 टाइम पासवर्ड। जितां हथो हथ हुनखे यूज़ न कयो त काई दिक्कत कान्हे। असांखे इहो डपु लॻंदो आहे कि हथो हथ यूज़ न कंदसि त एक्सपायर थी वेंदो, काई दिक्कत कोन्हे, 5 मिंट खां पोइ ॿियो पासवर्ड जनरेट थी वेंदो। घणी दफ़ा जानवी जी ईअं बि थींदो आहे कि KYC खे अपडेट करण जो बि मैसेज ईंदो आहे, जबकि इहो हिकिड़ो पर्सनल अनुभव आहे कि बैंक वारा चवंदा आहिनि कि असांजी तरफ़ां इहो मैसेज न आयो आहे ऐं लिंक ओपन कंदे ई तव्हां सां फ्रॉड थी थो सघे। इन नमूने बि फ्रॉड थी थो सघे। हा, बिल्कुलु फ्रॉड आहे। KYC कंहिं बि नमूने कोई बि सरकारी विभाग या कोई बि बैंक KYC मोबाइल ते या सोशल मीडिया जे थ्रू न कंदी आहे। KYC हिकिड़े ई तरीक़े सां थींदी आहे कि तव्हां व्यक्तिगत रूप सां उन डिपार्टमेंट में, उन विभाग में, बैंक में वञो, उते KYC जो मैनुअल फॉर्म भरियो ऐं त ई थी सघंदा। त KYC सां रिलेटेड अगरि कुझु बि अचे थो त तव्हांखे उनखे एक्सेप्ट न करणो। जी, लोन सां रिलेटेड अचे, KYC सां रिलेटेड अचे, OTP शेयर न करणो आहे, तमामु घणियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे असांखे ध्यान में रखी करे ऐं इन सोशल मीडिया सां जुड़ी करे हलणो आहे। त मां इहो बि पुछणु चाहींदसि कि तव्हां मेल जो बि ॻाल्हि कई ऐं ॿिया बि घणेई एप्स हूंदा आहिनि, त 50+ वारे माण्हुनि खे अमूमन कहिड़ा कहिड़ा एप्स डाउनलोड करे करे रखणा खपनि ऐं उहे कीअं कनि ऐं उन जो इस्तेमालु कीअं कनि, उहो बि असांखे घणेई ॾिसो। हिकु त जंहिं बि बैंक में तव्हांजो अकाउंट आहे, सभिनी खां पहिरियों उन बैंक जो ऐप जेका ऑथेंटिक ऐप आहे उहा डाउनलोड कयो। कीअं डाउनलोड कयो? बैंक में वञी, बैंक में बि साइबर विभाग ठहियल आहिनि। अच्छा, तव्हां साइबर विभाग में वञो, उते बीह करे उन्हनि जी हेल्प सां उहा ऐप डाउनलोड करे अचो। छोकी तव्हांखे मिलती जुलती घणेई एप्स मिली वेंदियूं ऑनलाइन। त सही नमूनो इहो ई आहे कि तव्हां बैंक में वञी उतां डाउनलोड कराए अचो, उन ऐप खे यूज़ करे अचो, उन्हनि खां उहा ऐप हलाइण सिखी अचो। है न, जेके जेके तव्हांखे शयूं ज़रूरी आहिनि, तव्हांखे बैलेंस चेक करणो आहे, तव्हां उन में डिपॉजिट कराए नथा सघो, विड्रॉ करे नथा सघो, हा ट्रांसफर करे सघो था, ट्रांसफर सिखी अचो तव्हां। बैंक में ऐप खे कीअं बैलेंस चेक करणो आहे, इहे 2-3 शयूं जेके तव्हांखे ज़रूरी रोज़मर्रा में यूज़ करणियूं आहिनि, उहे तव्हां उतां वञी सिखी अचो ऐं पोइ यूज़ कयो। ट्रू कॉलर ज़रूर डाउनलोड कयो। अच्छा, है न, छो त घणेई दफ़ा पाण वटि अननोन नंबर ईंदा आहिनि, असां खणंदा आहियूं, साम्हूं खां घणेई नमूने फ्रॉड थींदा आहिनि। कोई तव्हांखे चवंदो कि मां थाने मां थो फोन कयां, तव्हांजो ॿार हिते आहे, ॿार जे बारे में ॿुधी करे हर माउ पीउ ॾकी वेंदा आहिनि, फटाफट तव्हां हेतिरा हज़ार मूंखे ट्रांसफर कयो, असां डप में करे छॾींदा आहियूं। ट्रू कॉलर जे तव्हां डाउनलोडेड हूंदो त उन में लिखियल ईंदो आहे कि ही फोन नंबर किथां थो अचे। अच्छा, उहा ऐप ॾाढी ज़रूरी आहे तव्हांखे। ॿियो बि सरकारी घणेई एप्स आहिनि, तव्हां जंहिं बि विभाग सां कम्युनिकेट करणु चाहियो था उन जी ऑथेंटिक साइट ते वञो, उन जी अगरि काई ऐप आहे त उहा डाउनलोड। ऐं असांखे अगरि ॼाण न आहे त असां प्रॉपर साइबर कैफे में वञी करे ऐं कंहिं ॼाणू खां सलाह वठी करे उन कम खे कयूं त वधीक असांजो ई उन में फ़ाइदो आहे। ॿियो तव्हां चयो कि बैंक में जेॾी महिल पाण हेल्प डेस्क ते वेंदा आहियूं त उते घणेई अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, हू चवंदा आहिनि कि यूज़र नेम ॾियो, पंहिंजो पासवर्ड आहे, त इहे यूज़र नेम ऐं पासवर्ड में अॼुकल्ह जेको असांजो दौर आहे ख़ासि करे, त असां हिन सां वधीक वाबस्ता कोन्हियूं ऐं लॻंदो आहे कि हेक्टिक कमु आहे ॾाढो, त उहे कीअं कीअं रखणा खपनि जीअं असां इज़ी वे में उन्हनि खे यादि करे सघूं या किथे लिखी करे रखी सघूं। सभिनी खां जेको डप वारी शइ आहे उहा आहे पासवर्ड। अच्छा, त उहो रखण लाइ असांखे घणेई ॼाण हुजणु खपे। असां अमूमन छा कंदा आहियूं कि पासवर्ड सवलो रखंदा आहियूं जीअं असां विसरूं न, पर विसरण जी ॻाल्हि कान्हे, है न। तव्हांखे पासवर्ड थोरो टफ रखणु खपे, छोकी हर कोई ॿियो माण्हू जेको तव्हां सां रिलेटेड आहे उहो पासवर्ड गैस करे सघे थो। ॿियो त तव्हां पंहिंजे डेटाबेस में जेका बि ऐप तव्हां यूज़ कयो था उन डेटाबेस में तव्हांजो पासवर्ड सेव आहे। जीअं असांखे लॻंदो आहे कि मुंहिंजो पासवर्ड मूंखे ख़बर आहे, पर अहिड़ी ॻाल्हि कान्हे, असांजे डेटाबेस में पासवर्ड सेव आहे। त इहा बि हिकिड़ी हैबिट ठाहिणी आहे असांखे कि हर 15-20 ॾींहं असां पासवर्ड मटींदा रहूं। अच्छा, है न, सो दैट जेके हैकिंग कनि था उन वटि उहो डेटा न पहुची सघे, पहुची सघे त ग़लति पहुचे। इन करे असांखे पासवर्ड चेंज करण जी हिकिड़ी हैबिट खपे। ॿियो त पासवर्ड थोरो रखणो आहे असांखे स्ट्रॉन्ग, जंहिंमें अल्फाबेट बि हुजनि, नंबर्स बि हुजनि ऐं कोई स्पेशल कैरेक्टर्स जीअं फुल स्टॉप थिया, कॉमा थिया, @ थिया, डॉलर साइन थियो, हैशटैग थियो, इहे सभु मिलाए करे हिकिड़ो पासवर्ड ठाहिजो, है न। तव्हांखे यादि करण में अगरि सहूलियत खपे त तव्हां पंहिंजे कंहिं बुजुर्ग जेको हिन वक़्तु जीवित कान्हे तव्हांजे परिवार में उन जे नाले जो पासवर्ड ठाहे सघो था, गॾु तव्हां पंहिंजो 2 कोई डिजिट्स ऐड करे सघो था, त इन सां पासवर्ड तव्हांजो स्ट्रॉन्ग थी वेंदो। सुठो आहे कि पासवर्ड खे स्ट्रॉन्ग कयूं, स्पेशल नंबर सां, हैशटैग करण सां, थोरो वॾो,
नंढो पासवर्ड न हुजे, घटि में घटि जीअं तव्हां कोई बि सोशल मीडिया जी ऐप यूज़ कंदा त उहा बि तव्हांखे चवंदी की घटि में घटि 8 कैरेक्टर्स जो कयो, पर असांजो सजेशन इहो आहे की 8 खां बि 15 कैरेक्टर कयो। थोरो वॾो हुजे त साम्हूं वारे खे गैस करण में थोरी सी प्रॉब्लम ईंदी। ॾाढो सुठे नमूने तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो कि असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं सावधानियूं बि रखणु खपनि, कंहिं नमूने असां सां फ्रॉड थी था सघनि। हाणे सुवाल इहो थो अचे कि महिलाऊं हुजनि चाहे मर्द हुजनि, सोशल मीडिया त अॼुकल्ह सभिनी खे अट्रैक्ट करे रहियो आहे, ऐं चाहे इंस्टाग्राम हुजे, फेसबुक हुजे। असां घणी दफ़ा इहो बि ॾिठो आहे कि मां पंहिंजे मन में जेको सोचियो ऐं शायदि मां जेको टाइप कयो, सर्च कयो, उहो इंस्टाग्राम ते कयो त उहो फेसबुक ते बि अची वियो, ॿियो बि जेके बि एप्स आहिनि उन्हनि ते। त हिन महिल ईअं लॻंदो आहे कि ही कीअं थी वियो ऐं मां त अञा सिर्फ़ सोचियो ई हो, या त ही छा आहे? इहा हिकिड़ी ॾाढी स्ट्रॉन्ग टेक्नोलॉजी आहे जंहिं असांखे पूरो ग्रैब करे रखियो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। अच्छा, है न, असां चवंदा आहियूं कि असां इंटेलिजेंट आहियूं, पर असां जेके गैजेट्स यूज़ कयूं वेठा उहे असां खां वधीक इंटेलिजेंट आहिनि। असां ॾींहं जा 8 कलाक 10 कलाक आराम था कयूं, हू 24 कलाक हलनि था, ऐं असांखे चारों तरफ़ खां नोटिस था कनि। त इहा ॾाढी स्ट्रॉन्ग टेक्नोलॉजी आहे जंहिं असांखे ग्रैब करणो आहे, इन खां बचण ॾाढो ज़रूरी आहे। हा, उहो कीअं बचजे उहो बि ॿुधायो। ॾाढा सवला तरीक़ा आहिनि। तव्हां कंहिंसां बि ॻाल्हायो था, मोबाइल असांजे हथनि में हर वक़्तु आहिनि। सभिनी खां पहिरियों इहा हैबिट ठाहियो, तव्हां कॉन्वर्सेशन कयो था, मैनुअली ॻाल्हायो था, पंहिंजो डेटा ऑफ करे छॾियो। छो त AI छा आहे, सॼो इंटरनेट बेस्ड आहे। तव्हां इंटरनेट ते अगरि लाइव आहियो, असांखे लॻे थो कान आहियूं लाइव, हींअर मां तव्हां सां ॻाल्हायां थी त मूंखे लॻे थो इंटरनेट ते मां थोरी आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजो मोबाइल डेटा ऑन आहे त मां ऑल द टाइम इंटरनेट ते लाइव आहियां। मुंहिंजी हर ॻाल्हि रिकॉर्ड थी थिए। असां जेको बि सर्फिंग कयूं था, गूगल ते कुझु सर्च था कयूं, के वेबसाइट ते वञी, के ऐप सोशल मीडिया ऐप ते वञी कुझु बि सर्च था कयूं, उहो सॼो डेटा रिकॉर्ड थो थींदो। तॾहिं घणई दफ़ा असां ॾिसंदा आहियूं कि असां कंहिं शॉपिंग साइट ते वञी काई शइ ॻोल्ही त फेसबुक खोलींदा त उन जी एड ईंदी थी रहे। हा, बिल्कुलु। मोबाइल सां त सभिनी खां सवलो आहे, तव्हां पंहिंजो डेटा ऑफ करे रखो, जॾहिं ज़रूरत आहे तॾहिं ऑन कयो, बाक़ी टाइम तव्हां पंहिंजो डेटा ऑफ करे रखो। राति जे टाइम स्पेशली पंहिंजो डेटा ऑफ कयो। ठीकु आहे। उन खां पोइ अगरि तव्हां लैपटॉप कंप्यूटर ते यूज़ कयो था त जेके बि तव्हां सर्फिंग कयूं आहिनि उन जी हिस्ट्री क्रिएट थींदी आहे। हा, बिल्कुलु थींदी। उन जा कुकीज़ फाइल क्रिएट थींदा आहिनि, उहे सभु रिकॉर्ड करे रखंदा आहिनि कि तव्हां अॼु जे ॾींहं में छा छा शयूं सर्च कयूं, कहिड़े कहिड़े वेबसाइट ते वियव, कंहिं माण्हूअ सां कम्युनिकेट कयव। हिकिड़ी हैबिट ठाहियो कि तव्हां जॾहिं तव्हांजो कमु थी वञे उहे सभु डिलीट कयो। तव्हां हिस्ट्री में वञो, पंहिंजी सॼे ॾींहं जी हिस्ट्री डिलीट करे छॾियो, ताकि उहा डेटाबेस में न वञे, छोकी उतां कोई बि तव्हांजो डेटा स्टील करे सघे थो, चोरी करे सघे थो। अच्छा, त हिननि ॿिनि ॻाल्हियुनि जो असांखे ध्यानु रखणो आहे। डिलीट करणियूं आहिनि, हिस्ट्री डिलीट करणी आहे, डेटा ऑफ रखणो आहे। तमामु सुठी ॻाल्हि अॼु तव्हां असांखे नई ॻाल्हि ॿुधाई कि इहा ॻाल्हि मूंखे थोरी घटि ख़बर हुई कि पंहिंजो डेटा बंदि करे रखणु खपे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां चई कि अॼु आहे ज़मानो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो, त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में घर जे वॾनि सां घणेई भेरा केरु मज़ाक तौर या सीरियस तौर वॉइस चेंज करे बि ॻाल्हाईंदा आहिनि, त इन सां बि घणेई तरीक़े जा फ्रॉड जा अंदेशा हूंदा आहिनि। त उहो छा आहे ऐं उहो ॿुधायो कि कंहिं नमूने इहो फ्रॉड थी थो सघे? इहे फ्रॉड त ॾाढा सवला आहिनि करण। असांजी आवाज रिकॉर्ड थी थियनि, ॾाढा सारा वॉइस मॉड्यूलेटर सॉफ्टवेयर्स आहिनि जेके तव्हांजी आवाज में ॻाल्हाईंदा। इहो फ्रॉड त कंहिंसां बि थी सघे थो, इन सां बचणु थोरो मुश्किल बि आहे। छो त साम्हूं अगरि तव्हांखे कोई फोन करे तव्हांजी आवाज में ॻाल्हाए थो, तव्हांजे ॿार जी आवाज में ॻाल्हाए थो, त आइडेंटिफाई करणु थोरो मुश्किल आहे। उहो आहे कि पाण पंहिंजी सम्झ खे कीअं वधायो। तव्हां ॿारनि खे सेखारियो जॾहिं हू तव्हांखे फोन कंदा त काई अहिड़ी ॻाल्हि चवनि, कोई अहिड़ो पासवर्ड चवनि जेका तव्हांखे ऐं तव्हांजे ॿारनि खे ई ख़बर हुजे, त तव्हां उनखे आइडेंटिफाई कयो कि मां जंहिंसां ॻाल्हायां वेठी उहो वाकई मुंहिंजो ॿार आहे। त ही छा वाकई मुनासिब आहे AI ज़रिए कि पंहिंजी वॉइस एज इट इज ॿार जी सेम अची थी सघे? बिल्कुलु बिल्कुलु मुनासिब आहे। तव्हांखे बिल्कुलु तव्हांजे अहिड़ा एप्स हूंदा, वीडियो कॉल कंदव जंहिंमें तव्हांजे ॿार जी फोटो हूंदी। अच्छा, पाण त चक्कर में अची वञूं था। बिल्कुलु। त जेके बि तव्हांजा क्लोज आहिनि उन्हनि सां तव्हां कुझु कम्युनिकेट करे अहिड़ा पासवर्ड्स, अहिड़ी कुझु शब्द कीवर्ड्स रखो कि जॾहिं मां तोखे फोन कंदसि त तूं मूंखे हीअं चवंदे त उन सां सुञाणप थी वेंदी आहे कि मां उन ई माण्हूअ सां थी। अच्छा, त ही थोरियूं ॻाल्हियुनि खे असांखे ध्यानु रखणो आहे। जेके बि पंहिंजा नियरेस्ट हुजनि उन्हनि सां कोड लैंग्वेज जेका असांजी आहे, हिकिड़ो कोड, ऐं इहो बुज़ुर्गनि खे कोड ॾियणु ॾाढो ज़रूरी आहे। ॿी शइ, अगरि तव्हां बुज़ुर्गनि खे कनेक्शन वठी था ॾियो, जीअं मोबाइल कनेक्शन, सिम कनेक्शन वठी था ॾियो, त उन्हनि जे नाले ते न कटो।
अच्छा, उन्हनि जे उमिरि न सारू न वठो, छोकी डेटाबेस में अगरि अची वियो की फलां माण्हूअ जी उमिरि जे कनेक्शन वरितो आहे 50+ आहे, उन सां फ्रॉड जा चांसेस वधीक आहिनि। इहो कीअं? अगरि मां सिम वठां थी, है न, मां पंहिंजी उमिरि लिखाई 55, सिम जे बारे में डेटाबेस में मुंहिंजी उमिरि अची वई 55। अमूमन हर कंहिंखे ॼाण हूंदी आहे की 50+, 45+ जे माण्हुनि खे एतिरी ॼाण कान्हे, त उन्हनि सां फ्रॉड वधीक थींदा आहिनि। अच्छा, त कोशिश इहा कजे की जेके तव्हांजे घर जा जवान ॿार आहिनि, यंग आहिनि, उन्हनि जे नाले ते सिम वठो। तमामु सुठी तव्हां ॻाल्हि ॿुधाई। सिक्योरिटी इन नमूने ई थींदी की उन्हनि जी सिम जेका वतल हुजे उहा जवाननि जे नाले सां वतल हुजे, तो उमिरि खे असांखे लीक आउट न करणो, इन सां फ्रॉड रुकी सघे थो। तमामु सुठियूं ॻाल्हियूं अॼु असां तव्हां सां करे रहिया आहियूं। जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जे मोबाइल्स में कहिड़ी कहिड़ी अहिड़ियूं सेटिंग्स हुजणु खपनि जंहिंसां उहे किथे बि हुजनि त अगरि उन्हनि सां कुझु बि अहिड़ो थिए थो त उनजे ॿारनि खे ख़बर पइजी वञे, या उन्हनि खे ॿियूं बि जनरल सेटिंग्स कहिड़ियूं रखणियूं खपनि, इहो बि असांखे ॿुधायो। तव्हां पंहिंजे बुजुर्गनि जे मोबाइल में अगरि हू ॿाहिरि वञनि था त सभिनी खां पहिरीं त हुननि जी लाइव लोकेशन ऑन करे रखो। अच्छा, है न, उनजी लाइव लोकेशन तव्हां पंहिंजे व्हाट्सएप में मोकिले रखो या ताकि तव्हांखे ख़बर पए कि हू केॾे था वञनि, कहिड़ी जॻह ते आहिनि। बुज़ुर्ग माण्हू आहे, कॾहिं काई परेशानी अची सघे थी। ॿियो, तव्हां उन्हनि खे सेखारियो कि पंहिंजे फोन जो पासवर्ड कीअं खोलणो आहे, ॾुखिया पासवर्ड पैटर्न्स उन्हनि खे न ॾियो, है न। जेके पासवर्ड तव्हां हुननि खे ॾियो था उहे पाण वटि बि सेव रखो। घणई ट्रैकिंग एप्स थींदियूं आहिनि, उहा तव्हां हुननि में ऑन करे रखी छॾियो। तव्हां हुननि खे ॿुधायो कि हीअं हुनखे यूज़ करणो आहे, तव्हां जॾहिं बि वञो हिन ऐप खे ऑन करे छॾियो त तव्हां लाइव हुननि खे पतो करे सघो था कि किथे आहिनि। अॼुकल्ह घणई कैमरा एप्स बि अची वियूं आहिनि जिते तव्हां पंहिंजे बुजुर्गनि खे ट्रैक करे सघो था, हर वक़्तु हुननि खे ॾिसी सघो था कि हू किथे। अॼु एतिरी सुठियूं सुठियूं ऐं नयूं ॻाल्हियूं तव्हां खां ॿुधण ऐं सिखण लाइ मिली रहियूं आहिनि, ऐं मां सम्झां थी कि असांजे प्रोग्राम ॿुधण वारनि खे बि तमामु सुठी जानकारी मिली रही हूंदी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जानवी जी मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि घर जा माण्हू त पाण खे सेखारींदा ई सेखारींदा आहिनि, पर हीअ जेका टेक्नोलॉजी आहे उहा असांजे जेके बि 45+ वारा आहिनि, 50 वारा आहिनि या बुज़ुर्ग आहिनि, सिखणु ज़रूरी बि आहे। त हू किथां सिखनि ऐं छा सरल आहे सिखणु? ॾिसो, सरल त आहे, सिखण जी हिकु त काई उमिरि कान्हे, ऐं हर शइ सरल आहे। तव्हां मन सां सिखंदा त सभु कुझु सरल आहे, ॾुखियो कुझु बि कान्हे। अच्छा, पहिरीं जिम्मेदारी सेखारण जी त घर जे ॿारनि जी आहे, जेके जवान हिन जनरेशन जा ॿार आहिनि उन जे लाइ। हा, उन्हनि खे बि टाइम घटि आहे सिखारण जो, त ठीकु आहे, ॿाहिरां सिखी सघनि था बुजुर्ग, साइबर कैफे में वञनि, इंस्टीट्यूट में वञनि, पर उतां सिर्फ़ बेसिक ज्ञान वठनि। अच्छा, है न, जेको ॿियूं शयूं आहिनि, जेके पंहिंजी सीक्रेट शयूं आहिनि, भई बैंकिंग कीअं करणी आहे, उहे सभु जिम्मेदारी आहे घर जे ॿारनि जी, जवान ॿारनि जी, उन्हनि खां सिखनि वधीक सुठो आहे। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अचे थी यादि में कि अगरि बुज़ुर्ग आहे केरु त हुन कहिड़ा बि पासवर्ड रखिया त ध्यान में ईअं अचे थो कि उनखे छा लिखी करे बि किथे रखणु ॾाढो सुठो आहे। पंहिंजी डायरी में मेंटेन करणु ॾाढो सुठो आहे, उन्हनि लाइ लिखी रखणु त ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, ऐं जीअं पाण सोन पैसो रखूं था तीअं ही बि हिकिड़ो असांजो कीमती औज़ार आहे, त ही जेको पाण पेपर लिखूं था ही कीमती आहे, त इनखे बि असां सोन वांगुरु अंदरि पंहिंजी अलमारी जेके लॉकर में रखी था सघूं। इन केस काई हैपनिंग थिए थी त असांजा ॿार उनखे कढी करे ऐं सॉल्यूशन वठी था सघनि। छोकी हीअ असां वर्चुअल लाइफ में त जियूं था, पर पर्सनल टच ख़तम करणो न आहे। अच्छा, है न, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजे पासवर्ड्स, पंहिंजी इन्फॉर्मेशन असांखे माउ पीउ खे ॾियणी आहे, हुननि खे असांखे ॾियणी आहे। इहो कम्युनिकेशन परिवारनि में ॾाढो ज़रूरी आहे। इहो वर्चुअल वर्ल्ड जी तव्हां ॻाल्हि कढी त हाणे मूंखे इहो बि यादि थो अचे कि जाने अनजाने असां व्हाट्सएप ते अट्रैक्ट करण लाइ असांखे केरु पंहिंजे ग्रुप्स में जोड़ंदो आहे, या असां हली करे भई ॿियो न त मां जुड़ियल रहां ऐं मां टच में रहां, त छा हिते टच में रहण एतिरो ज़रूरी आहे कि पंहिंजे परिवार सां रहिजे? अॼुकल्ह असांजी छा आदत थी वई आहे, किथां फ्रेंड रिक्वेस्ट अचे थी त असां ॾाढो एक्साइटेड था थी वञूं, ख़ुशि था थी वञूं कि फलां माण्हू मूंखे फ्रेंड रिक्वेस्ट मोकिली आहे, मां इन सां जुड़ां। फेसबुक खोलियो त 500 माण्हू, इंस्टा खोलियो त 1000 माण्हू असां सां जुड़ियल आहिनि। ठीकु आहे, उहो होसि ताईं ठीकु आहे, पर असांखे इहो सम्झणु खपे हूअ सॼी दुनिया हिकिड़ी वर्चुअल दुनिया आहे, है न। असां हुननि सां जुड़ी करे पंहिंजा जेका क्लोज रिश्तेदार आहिनि, जेके गॾु घर में था रहनि, जेके ओड़े पाड़े में था रहनि, उन्हनि सां कटिजी चुका आहिनि। उहो पर्सनल टच ॾाढो ज़रूरी आहे। उहा सोशल मीडिया अॼु जे दौर जी आई आहे, नई शइ आहे। पर्सनल टच असां जंहिं
टाइम पैदा थियूं तॾहिं खां असां सां गॾु आहे, त उहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं चवंदा बि आहिनि न कि जेको असांखे ब्लड रिलेशन्स वारा असांजा घर जा माण्हू आहिनि, नानाणा आहिनि, सावरा आहिनि, इहो जेको असांखे कमु ईंदो, भाउर भेनर आहिनि, पंहिंजी औलाद आहे, उहो वर्चुअल वर्ल्ड असांखे सिर्फ़ अट्रैक्ट थो करे, कम असांखे उहे कान ईंदा। असांजो जेको वर्चुअल वर्ल्ड आहे उहो असांजो टाइम पास आहे। अच्छा, बस उहा एतिरी ई शइ आहे असांजे एंटरटेनमेंट लाइ। त उनखे असांखे पंहिंजो टाइम बि लिमिटेड ॾियणो खपे। पहिरियों पंहिंजो परिवार हुजे ऐं पोइ असां उन जी तरफ़ ध्यानु ॾियूं। इन सां असांजी सिहत ते बि तमामु घणो असर पवंदो आहे। मां ॾिठो आहे कि जॾहिं असां कंटिन्यूअस ॾिसंदा आहियूं मोबाइल खे ऐं कंप्यूटर ते वेठा आहियूं त सिहत ते असर पए थो, त उहो छा नेगेटिव असर थो पए उहो बि ॿुधायो ऐं उनजो छा सॉल्यूशन आहे। नेगेटिव असर ॾाढो आहे। कंप्यूटर या मोबाइल हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक डिवाइस ई आहे, इन मां घणेई अल्ट्रा वायलेट रेज़ निकिरनि थियूं जेके असांखे नज़र न ईंदियूं आहिनि पर असांजे शरीर खे ॾाढो इफेक्ट कंदियूं आहिनि। अखियुनि जी रोशनी घटि थींदी वेंदी आहे, असां कननि में ईयर पॉड्स लॻाए वियूं था त असांजी ॿुधण जी शक्ति घटि थींदी वञे। मेंटल इफेक्ट ॾाढो थो पए। घणेई असां अहिड़ियूं शयूं ॾिसूं था जो सोच में था अची वञूं, त मेंटल हेल्थ बि असांजी ॾाढी इन सां इफेक्ट थिए थी। त इहो बि असांखे हिकिड़ो टाइम लिमिट में रखणो आहे कि इन्हनि शयुनि खे यूज़ कयूं पर हिकिड़ो टाइम बाउंड थी करे, एॾियूं ज़रूरी कान्हनि हर भरू। इन सां रीढ़ जी हड्डीअ ते बि तमामु ॾाढो असर थो पए, वेही वेही था ॾिसूं त उहा बि असांजी फिजिकल हेल्थ बि असांजी ॾाढी ख़राब थी थिए। त टेक्नोलॉजी यूज़ ईअं कयो कि पंहिंजे शरीर ते इफेक्ट न पए, ईअं न कयो कि इन ई टेक्नोलॉजी सां असांखे मेडिकल ट्रीटमेंट वठणा पवनि। सही ॻाल्हि तव्हां चई कि लिमिटेड टाइम में असांखे इहो यूज़ करणो आहे। हा, इंजॉयमेंट कयो पर उहो समय हुजणो खपे, भले अधु कलाक कयूं, उन खां वधीक न। ॾिसूं पिया कि लेडीज़ ख़ासि करे जेको बि ॿाहिरि दुनिया में वञनि थियूं, अट्रैक्ट थियनि थियूं, कुछ भी चेक इन फेसबुक ते विझनि थियूं त हिन सां बि AI सां उहे कैच थियनि पियूं। बिल्कुलु ॾाढो कैच थियनि था। अॼुकल्ह चेक इन विझी था छॾनि माण्हू, वेकेशन मोड ऑन विझी था छॾनि। अॻु में असांखे के ॿुधाईंदा न हुयासीं केॾे वञूं था, ख़ाली पंहिंजे क्लोज़ वारनि खे ख़बर हूंदी, हाणे सॼी दुनिया खे ख़बर आहे। इन सां चोरियूं चकारियूं थियूं थियनि, त इते पंहिंजो विवेक यूज़ करणो। ऐं इते मां इहो बि चवंदमि कि जॾहिं पाण सिहत जी ॻाल्हि पिया कयूं त खान पान ते बि असर तमामु घणो पइजी वियो आहे, छो कि असां घणे में घणो वक़्तु जॾहिं अननेसेसरी मोबाइलनि ते था वियूं, कुछ बि ॾिसूं था वेठा, त पाण पंहिंजो खाधो त ख़राब कयूं ई था, पर असांजी अगरि जिम्मेदारी आहे ख़ासि करे ज़ालुनि जी कि असांखे पंहिंजे परिवार खे खाधो ठाहे करे खाराइणो आहे ऐं असां उहो बि ईअं ई जहिड़ो तेड़ो ठाहे करे उन्हनि खे सर्व पिया कयूं। असां सां गॾु गॾु असां पूरे परिवार जी हेल्थ खे ख़राब था कयूं। जानवी जी, असां हेतिरियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं त फ़ाइदा त आहिनि ऐं उनजा असां नुक़सान बि, फ्रॉड्स कीअं था थियनि इहे बि ॿुधासीं। त अगरि पाण हेतिरो इन्हनि में नथा डीपली इन्वॉल्व थियूं त जीवन त आसान आहे न। मां न चवंदसि जीवन आसान आहे, छोकी घणेई अहिड़ी शयूं आहिनि जेके पूरी टेक्नोलॉजी ते बेस थी चुकियूं आहिनि, त इन जे सवाइ असां रही त न सघंदासीं। असां उन युग में अची चुका आहियूं कि जीअं खाधो ज़रूरी आहे उअं असांजे लाइ टेक्नोलॉजी सिखण बि ज़रूरी आहे। टेक्नोलॉजी सिखण ॾाढी ज़रूरी आहे, पर पंहिंजी सम्झ उन खां वधीक ज़रूरी आहे। सम्झो ऐं पोइ टेक्नोलॉजी खे यूज़ कयो। हलंदे हलंदे जानवी जी, असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां छा संदेश ॾियणु चाहींदा? उन्हनि खे मां इहो ई संदेश ॾींदसि कि टेक्नोलॉजी जो यूज़ कयो, इन जे बिना कुछ भी कान्हे। तव्हांखे सिखणु ज़रूरी आहे। असां इन दौर में आहियूं कि इन जे सवाइ असां रही नथा सघूं। यूज़ कयो पर एतिरो कयो जेतिरो तव्हांखे ज़रूरत आहे, उन खां वधीक न। साथियो, हींअर अवां ॿुधी रहिया हुआ ॻाल्हि ॿोल। अचो त सावधान रहूं कंप्यूटर इस्तेमाल करण खां ऐं AI खां। हिन ॻाल्हि ॿोल सां गॾु ई अॼु जो असांजो बुजुर्गनि जे लाइ कार्यक्रम इते ई पूरो थियो। गॾोगॾु सिंधी कार्यक्रम बि पूरो थियो। वरी खणी हाज़िर थींदासीं ईंदड़ मंगल ॾींहुं ईअं ई 12:10 ते हिकिड़ो ॿियो नओं सिंधी प्रोग्राम। तेसी ताईं प्रिया नंदवानी खे ॾींदा मोकल। नमस्कार।